मामा खे ॻोल्हींदो त लाड़कणे भरिसां सीअर शहर जो चङो मुड़ुसु उस्ताद गुलज़ार अली सीअर कुझु अरसो बीमार सबबु लाॾाणो करे वियो, जंहिंजी जनाज़े नमाज़ संदसि अबण ॻोठ सीअर में अदा कई वई, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी ऐं सहाफ़ियुनि वॾे में बि शिरकत कई। जनाज़े नमाज़ में शरीक हुआ मुस्तफ़ा कासकेली, नादर सीवर, बशीर अहमद, गुलाम हुसैन मकोद, नियाज़ हुसैन उबियो, सैयद फैज़ शाह, सैयद आमिर शाह, लियाकत सुबुन, गुलाम शबीर लाशारी, अली असगर कामिरो, बदर सारियो, सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा भट्टी, सहाफ़ियुनि में ज़ेब सारियो, सलीम सुमरो, निसार सरगणी ऐं ॿियनि शिरकत कई। संदसि मण खे सवें आलियनि अखियुनि सां अबाणे क़ब्रिस्तान मिटी मां हवाले कयो वियो। संदसि पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।